नाज़रीन लीडर टीवी प्रोग्राम तुंहिंजो मुंहिंजो ॻाल्हियूं सां गॾु आउं आहियां कासिम राजपर ऐं मूंसां गॾु आहे डॉक्टर अयूब शेख साहब। डॉक्टर साहब विच ओभर वारी जेका सूरत हाल आहे त पाण हीअं ॾिसूं पिया था जंहिं नमूने सां ईरान रिएक्ट कयो आहे या रद्दमल ज़ाहिर कयो आहे तव्हां पाण इन नतीजे पहुची सघूं था या पाण सम्झूं था त हीअ शुरूआत आहे ॼण के टी आलमी जंग जी या मामिलो बसि एसि ताईं रफ़ा दफ़ा या ख़तमु थी वेंदो? मुंहिंजो ख़्यालु आहे त हीअ आलमी जंग इन नमूने न लॻंदी जेका अॻे लॻंदी हुई ॿी पहिरीं। ही सम्झो त साउथ एशिया ॾखण एशिया इन में जंग जी सूरत हाल त आहे, उहा त वॾे अरसे खां आहे ऐं 9/11 खां वठी न हू त पाण इहो 80s खां जीअं इहो रूस वारो थियो आहे किसो सोवियत यूनियन आयो उहो त हले पियो 1978 में ईरान वारो इनकलाब आयो, 79 में रूस आयो सोवियत यूनियन, तॾहिं खां वठी हिते सभु कुझु शुरू आहे। पोइ इन विच में असां वटि ॿ मार्शल आऊं आहियूं ऐं माना असां वटि मार्शल आई, ईरान इराक़ जी 8 साल जंग हली, दुनिया जी वॾी में वॾी जंगी। ही खितो इहो अमेरिका त मुंहिंजी नज़र में सिलेक्ट कयो आहे पंहिंजे हथियारनि जे खपाइण जे लाइ। सही। ॿियो जेको हुननि जो नारो हो, जेको बर्तानिया उन्हनि खे ठाहे ॾिनो नारो त ऑयल फॉर वार, सही, उन सां जेको इस्तेहसाल थियो अरब दुनिया जो ऐं जिते जिते तेल निकिरे थो उन्हनि में जंहिं नमूने सां नुक़सानु करे ऐं किरोड़े अरबे खरबे डॉलरनि जो तेल हू जंग जे उन में उन जंग जा पैसा वरी जवाब में हथियार विकिरो कंदा रहिया, वरी जवाब में हथियार विकिरो कंदा रहिया। ईरान खे छिकियऊं झेड़े में, इराक़ खे चयो त विड़ेसि ॿिन्हिनि पासे हेॾां बि होॾे बि। ठीकु आहे, हिकिड़ो वॾो ज़मानो माना ईरान खे हथियारनि जी सप्लाई कान हुई त पोइ गुज गोह में हुन जा हथियार इसराइल खां आया। हैरान थींदा माण्हू इहा ॻाल्हि ॿुधी, पर हुनखे जिया पे लाइ खपंदो। ईरान हिकु क़ौम आहे ऐं ईरान में 98% शिया मसलक जा माण्हू आहिनि, जंहिंजे करे उते तफ़ावत फ़र्क़ु उहो कोन्हे उन नमूने या जंग खटण जो जेको माहौल हुजणु खपे। हाणे हिन दफ़े इराक़ सां प्रॉब्लम आहे। इराक़ अमेरिका जो बेतादी आहे, इराक़ ईरान जो बेतादी आहे मसलकी हिसाब सां, मसलकी हिसाब ऐं हूअं पाड़े में बि। सही। हाणे बि जेका रिटेलिएशन थी आहे उन में हुन 2 अटैक कया आहिनि, 2 माना जेके अॾा आहिनि, बिल्कुलु अमेरिका अरबील वारो अॾो ऐं अल असद वारो अॾो। सही, बिल्कुलु। हाणे अल असद वारो जेको अॾो आहे उहो एॾो त वॾो आहे, बिल्कुलु। 1980 में, 1980 जो मतिलबु छा आहे? 1980 जो मतिलबु आहे त 79 में ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे फांसी आई, 80 में हिन इलाइक़े में सोवियत यूनियन अची वियो अफ़गानिस्तान में ऐं हीअ अचे इराक़ में वेठो। इराक़ में उहो अॾो ठाही अल असद जे नाले। सही। अल असद खां पोइ वरी 9/11 थी त 2003 में इन अॾे खे ॿीणो करे छॾे, हाणे उते अटैक थियो। माना हुनखे ख़बर हुई त मूंखे सॼी उमिरि रहणो हिते ई आहे। हा, हुन इंतिज़ाम अहिड़ो कंदा आहिनि। हाणे हुनखे वापसि वञिणो हो अफ़गानिस्तान मां बि, हुतां बि। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु इहो आहे त अफ़गानिस्तान मां ॿाहिरि निकिरंदो, मुंहिंजो ख़्यालु आहे। ऐं मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु इहो आहे त अरब दुनिया हाणे जंग जे पासे हूंदी ऐं अरब दुनिया जी ही फ़ैसिले कुन लड़ाई आहे, हिन में या त प्रो अमेरिकी रहंदा ऐं बाक़ी एंटी अमेरिकी सभु तबाह थींदा। ही फ़ैसिला कुन लड़ाई आहे। हिन फ़ैसिला कुन लड़ाई में ईरान सां कहिड़ा मुल्क मदद था कनि, ईरान सां दुनिया गॾु बीहे थी नथी। न डॉक्टर साहब, हीअ जेको हेॾा आणण वारो हिसाबु आहे हुन में त पोइ हीअ सॼी मतिलबु विच ओभर जी त ॻाल्हि ई कान्हे का। हीअ त सॼी एशिया, पोइ इहो त मामिलो सॼी दुनिया ते वञी सघे थो। न कंदा इहो छो त दुनिया जे हिकु हिसे खे जेके 2 जंगियूं हिकु सदी में थियूं आहिनि न, उन्हनि 2 जंगुनि किरोड़े जेके माण्हू। सही। तव्हां सोचो त हिरोशिमा जे लॻल बम जो अञा बि असरु आहे। सही, बिल्कुलु। उनखे 75 साल थिया आहिनि। तव्हां सोचो 75 साल थियण खां पोइ बि एटम बम जो असरु हुजे। ही जेके जंगियूं आहिनि न, इहे नस्लनि जा नस्ल असरु छॾींदियूं आहिनि पंहिंजा। पर मुंहिंजी नज़र में डॉक्टर साहब, मां हिते कथा कलामी थींदी त पाण गुज़िरियल 30-35 सालनि खां जंहिं ख़िते जी बशमूल असांजे
ॻाल्हि कयूं था उते जंग वारो माहौल हथियार हर शइ धंधो त इहो ई हले पियो पाकिस्तान खे एटम बम खां सवाइ बाक़ी त हर शइ आहे पाकिस्तान खे बहसियत मुल्क हींअर शाबस हुजे ॿिनि कमनि जे लाइ हिकिड़ो ट्यूनिस उन में यमन में फ़ौज न मोकिली हालांकि सऊदी अरब खां वॾो इत्तेहादी पाकिस्तान जो सही बिल्कुलु को बि कोन्हे ॿियो हाणे जेको आहे हिन हमले में वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान साहिबु क्लियर चई छॾियो आहे त हाणे असां इस्तेमालु न थींदासीं हिकिड़ो त इन चवण जो मतिलबु इहो बि आहे त असां सॼी उमिरि इस्तेमालु थिया आहियूं सही ऐं ॿियो इहो आहे त बाबा असां बाहि अच्छा डॉक्टर साहिबु हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए त भला सऊदी अरब सॼी उमिरि ईअं ई ख़ौफ़ में रही सॼी दुनिया जो हिसाब किताब ईअं कंदो रहंदो असल ॻाल्हि इहा त सऊदी अरब में का जमहूरियत त आहे कान सही सऊदी अरब में मलूकियत शहज़ादा वेठा आहिनि 21 शहज़ादा 31 शहज़ादा पाण में था विढ़नि हेलीकॉप्टर उॾाए था छॾनि पाण में था विढ़नि होटल में ॿधो पियो होटल में ॿधो पिया पाण में वेठा आहिनि त हिन स्विमिंग पूल में क़तल थियो वञनि इहे हिननि जा अंदरि जहिड़ा आहिनि शहज़ादनि जा बादशाहत जा अंदरि जहिड़ा आहिनि इहे मुग़ल सल्तनत में बि थींदा सही बिल्कुलु सही कंहिंजी अखि कढंदा कंहिंखे सीओ विझी छॾींदा कननि में पीउ पंहिंजे पुटनि खे हाणे हीउ जेको मामिलो आहे न सऊदी अरब जी बादशाहत असुल में ख़तरे में हिन बादशाहत खे इन ख़तरे खां बचाइण लाइ वॾे में वॾो चैंपियन हिन जो अमेरिका आहे बचाव जो कमाल जी ॻाल्हि आहे सही बिल्कुलु सही आहे छो त अमेरिका खे जमहूरियत सां मलूकियत सां हुनजो आहे मफ़ाद ॿोॾो करण वारो फ़ाइदो आहे जेको ₹2 वारो ₹2 जो फ़ाइदो जिते मिले हुन में न हुनजो इस्लाम सां वञे न यहूदियत सां वञे न हिंदू मत सां हुन वटि जेको वखार आहे उहो विकिणे पियो थो हुनजो वखार आहे जंग वखार आहे हुनजो जंग हुनजो वखार आहे सो सऊदी अरब खे पंहिंजो नुक़सानु सऊदी अरब लाथ में आहे सऊदी अरब पंहिंजो तमामु वॾो हिसाब तबाह पर डॉक्टर साहिबु हिकिड़ी मां ॻाल्हि पुछां पाण हलूं 30-40 साल पुठिते त ज़ुल्फ़कार अली भुट्टो या हिन विचो भर विच एशिया में जेके कुवतूं हुयूं उनखे सॼे बैलेंस खे टोड़ण लाइ अमेरिका उतां खां शुरू कयो आहे अॼु ताईं हू मुड़े नथो उन वटि मक़सदु कहिड़ो आहे की भई रशिया हुयो उहो बि त थी वियो ख़तमु जेके मक़सदु हुयसि उहे त छा पूरा हाणे छा चाइना सां विढ़ंदो या ॿियो को अथसि पर रशिया सां बि पाण न विढ़ियो न उहो त मतिलबु कई त सही न कमु भुट्टे खां वठी जेको किसो शुरू थियो त मूं जे सवेर चयो न ॿी जंग अज़ीम खां पोइ हीअ सभु तबाह थिया नुक़सानु थियो उहा जंग प्रीडामिनेंटली यूरोप में ई अमेरिका त परे वेठो सही बिल्कुलु 6000 मील परे वेठो यूरोप में ई या एशिया जे कुझु इलाइक़नि में एशिया जूं जेके फ़ौजूं पाकिस्तान ठहण खां अॻु जी ॻाल्हि आहे उहे सभु फ़ौजूं किराए ते हलंदियूं साईं अदाहे ॾियल इहे किराए जूं फ़ौजूं पाकिस्तान अच्छा ॿी जंग अज़ीम खां पोइ या पहिरीं जंग अज़ीम खां पोइ असां ॾिठो सोवियत यूनियन पहिरीं जंग अज़ीम खां पोइ आहे 1914 में पहिरीं जंग अज़ीम लॻी 1917 में सोवियत यूनियन पहिरियों सोवियत इनक़लाब जेको आयो आहे पोरेतनि जो आलमी तौर ते उहो 1917 में आयो इहो बि जंग में सरमाएदार दुनिया कमज़ोर थी त इनक़लाब अची सघियो कमज़ोर न थिए हा त शायदि सूरत हाल हिन दुनिया जी अॼु बि ॿी हुजे ॿी जंग अज़ीम में हिननि अरबे खरबे पदम पंहिंजा खपाए कंगाल थी वेही रहिया हिननि खे शिकस्त मिली सरमाएदार दुनिया सफ़ा ॾचे में पइजी वई हीउ जेको जर्मन दुनिया जो वॾे में वॾो हुयो हुकुमरान सही बिल्कुलु या जंहिं बर्तानिया जो सिज न लहंदो उहे सभु तावान में पिया उन्हनि खे ॾंड ॾियणा पिया 50 साल जा ॾंड 100 सालनि जा ॾंड हीअ फलाण शइ 97 में हांगकांग वापसि कंदासीं हिते हीअ कंदासीं हिते हीअ कंदासीं हिते हीअ कंदासीं हिननि पोइ ईअं कयो उते पोइ पाकिस्तान आज़ादु थियो हिंदुस्तान उहो आज़ादु थियो उहा आज़ादी अॼु तहफ़ुज़ थी लॻे उनजे बारे में तहफ़ुज़ात आहिनि त यार हीअ अंग्रेज़ असांखे ग़लति ठाहे ग़लति निकितो ठीकु आहे पर बाक़ी मुल्क मुख़्तलिफ़ उन्हनि ॿी जंग अज़ीम जो हिसाबु ठहियो हाणे हुन ॿी जंग अज़ीम में विच यूरोप जा कई मुल्क सोशलिस्ट थी विया पोलैंड चेकोस्लोवाकिया योगोस्लोवाकिया इहे सभु जो सभु रोमानिया बल्गारिया सभु जो सभु इहे सोशलिस्ट मुल्क थी विया हाणे हीअ जेका जंग आहे न हीअ जंग तबाही घणो करे तबाही कंदी नुक़सानु कंदी पर इन नुक़सान मां बि हिकिड़ा नवां सलाह फुटंदा
नवां घोंच निकिरंदा, नवां गुल निकिरंदा, ऐं पोइ आज़ादियूं ट्यूनिस खे थी मिले, लिबिया खे थी मिले, कंहिंखे थी मिले, उन जी पोइ ख़बर पए। आख़िरी ॻाल्हि तव्हां ॿुधायो ऐं ख़तमु कयो प्रोग्राम खे। ईरान ऐं अमेरिका में हाणे जेका मां ॻाल्हि कयां थो ॿुधिजो बि, अमेरिका ऐं ईरान हिक ॿिए जा दोस्त आहिनि या दुश्मन? नंबर 1। साॻी सवाल जो ॿियो हिसो आहे त हिन जंग या तकरार जी इंतिहा तव्हां छा था ॾिसो? हिकिड़ी ॻाल्हि सम्झी छॾियो त ॿी जंग अज़ीम खां पोइ, ॿी महाभारी लड़ाई खां पोइ दुनिया चयो त बाबा गरम जंग न कयो, हिक ॿिए सां दूबदू न। हा हा सही, तलवार खणी विड़ो न, उनजो नालो ॾिनो सर्द जंग। सही आहे, कोल्ड वार। हा हा, तूं हिन पासे लॻ उहो न लॻ, पर टारगेट इहा कोल्ड वार 1978 ताईं हली। पोइ आई प्रॉक्सी वार। ईरान खे अमेरिका चयो त तूं पादर हणी छॾीसि। इराक खे चयो तूं कुवैत खे, हा कुवैत खे चयो तूं कतर खे, कतर खे चयो तूं सऊदी, यमन खे चयो हुन सां। पोइ प्रॉक्सी वार हली। हुयो अमेरिका मथे वेठो। प्रॉक्सी वार नालो इस्लाम जो, उहो मज़हब जा नाला ॿियनि हिननि असां वारनि इस्तेमालु कया, हरू भरू उन्हनि प्रॉक्सी वार। पहिरियों कोल्ड वार 1977 खां पोइ प्रॉक्सी वार। माना 1975 में जॾहिं वियतनाम जा 2 हिसा आज़ादु थी विया त उन वियतनाम जे ख़िलाफ़ु को अमेरिका थोरो ई पियो विड़े, उहो त फ़ौजूं पिया वठनि जितां किथां। सही, प्रॉक्सी वार उहा पूरी थी, उहा 75 खां वठी हली। हाणे उहा वरी हॉट वार शुरू थी प्रॉक्सी वार खां पोइ। हीअ जेका आहे न हॉट वार, इन में जेको सुवाल जो ॿियो हिसो आहे तव्हांजो, उहो हीअ आहे त ईरान हिकिड़े टाइम ते उनजो प्रॉक्सी रहियो आहे। माना मुंहिंजी नज़र में 1979 में जेको ईरानी इनकलाब आहे, उहो इनकलाब मौलवियुनि जो हुयो ई न तिफ़ैली हुयो उहो। ही प्रॉक्सी तुफ़ैली इनकलाब आणाए अमेरिका ऐं पेरिस मां इमाम ख़ुमैनी साहब खे हाणे मरहूमत। सही आहे। असुल जेको इनकलाब हो न, जेको सोवियत मॉडल हो, उनखे उन्हनि धिके परे करे छॾियो। रियल जेकॾहिं अवामी ॿाहिरि अची सघे पियो। ही जेके अरब स्प्रिंग्स आहिनि न, इहे प्रॉक्सी स्प्रिंग्स। सही, बिल्कुलु सही आहे। हाणे ही हॉट आहे। हाणे ही हॉट बि छो आहे? इहो हॉट आहे, ईरान बाबा तेज़ पियो वञेव, गरम थी वियो अथव, तेल महांगो करे छॾियो। हाणे इहो तेल जो महांगो थियो, सोन जो महांगो थियो, इहो भरींदुमि त मां न। ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ऐं फ़ाइदो सरमाएदार जो थियो। फ़ाइदो सरमाएदार जो थियो, जंहिंखे इहे तेल जा सौदा करणा आहिनि। सही। अरबनि खे त इहे पैसा जंग जे इन में ॾियणा पवंदा, तावान में ऑयल फॉर वार। सही आहे। सो इहो सभु कुझु थींदो। मुंहिंजी नज़र में त अमेरिका ही थोरो टेलर करे वरी हिन इलाइक़े में वेही रहंदो, अफ़गानिस्तान में न वेहंदो, इराक में न वेहंदो, ॿी ज़मीन ज़रूरु ॻोल्हींदो। सही। डॉक्टर साहब वॾी महिरबानी। नाज़रीन, इन सां गॾु असांजे प्रोग्राम जो वक़्तु हिते पुॼाणी ते पहुचे थो। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।